ॾखा डूंगर जा मिरूं मरथा मूं ते कनि। ॾखा डूंगर जा मिरूं मरथा मूं ते कनि, उड़ंदा कीन पर्यट ते हिन जा सदर था सुॼनि। सगाईअ जी सैयद चए आहे सुध सभिनि, हूंदन हित टरनि पर कराबत कमु कयो। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी एस जी लतीफ़ सुर माज़ूरी जो ही बैत जंहिंमें शाह साईं ससुई जे अंदर जा अहवाल बयान करे थो। ससुई जेका डूंगरनि जे विच में आहे, अणांगनि रस्तनि में आहे, पर उते बि हौसलो नथी हारे। ऊचे घाट सां ईअं चवे पई त ही जेके डूंगर आहिनि, ही जेके जबल आहिनि ऐं हिननि जबलनि में रहंदड़ जेके जानवर आहिनि, उहे मूंखे कुझु नथा करे सघनि, छो जो मूंसां मुंहिंजा जेके पिरी आहिनि उहे मुंहिंजा पिरी पहुच वारा आहिनि। ऊचे घाट अलल ऐलान इहा चए थी, ॾखा डूंगर जा मिरूं मरथा मूं ते कनि, भल त जबल जा मिरूं मूं ते हलाऊं कनि, भले छा बि कनि, पर हू मूंखे पंहिंजे मंज़िल तां मोटाए न सघंदा। हू मूंखे मुंहिंजे जिदोजहद तां हटाए न सघंदा। असांजे समाज में बि अहिड़ा कई माण्हू आहिनि, ज़ालिम जाबिर कुवतूं आहिनि, जेके हक़ ते हलंदड़नि खे हलाऊं करे उन्हनि ते बाहोड़नि था, उन्हनि खे पंहिंजे मंज़िल तां हटाइण जूं कोशिशूं कनि था। कई माण्हू ॾाढ ॾहकाओ ॾिसी पंहिंजे मंज़िल मटायो छॾनि, अध पध ते ई थकिजी वेही रहनि। अहिड़ा कई मिसाल असांजे साम्हूं आहिनि, पर शाह साईं ससुई जो मिसाल थो ॾे। जीअं ताज़ो ई शहीद नाज़िम जोखे सां थियो आहे। शहीद नाज़िम जोखे जो जेको भाउ हो, उहो थकिजी पंहिंजा रस्ता मटाए वेठो आहे। वॾेरनि खां, जागीरदारनि खां, सरदारनि खां डिॼी बयान फेरे छॾियो अथई। पर शाह साईं चए थो त ससुई अहिड़ी न आहे, हुनजी जेका वञी आहे उहा ससुई वांगुरु थी ॾेखारींदी विचार। पुड़ंदा कीन पर्यट ते हिन जा सदर था सुॼनि। हू पर्यट याने धोबिण, भले हू घटि ज़ात वारी आहे, भले समाज में हुनजी का बि हैसियत न आहे, त बि उन ते हू हरगिज़ ग़ालिब पई न सघंदा। छाजे करे ग़ालिब न पवंदा? छो त खेनि संदसि सघारा सॼण सुझनि था। छो जो हू हुननि खे जेके सॼण आहिनि, जेके उन मज़लूम जा भरझला थी बीठा आहिनि, जेके शौर रखंदड़ सिंधी क़ौम जा माण्हू आहिनि, उहे उन्हनि खे सुझनि था। उन्हनि ज़ालिम सरदारनि खे, जागीरदारनि खे, उन्हनि खे सिंधी माण्हू जेके शौर रखंदड़ आहिनि, जेके हक़ जे पासे बीह रहिया आहिनि, उहे उन्हनि खे सुझनि था। तॾहिं उहे उन्हनि ते ग़ालिब न पई सघंदा अगरि हू साबित क़दम थी हक़ जी राह ते ॼमी बीहनि। सगाईअ जी सैयद चए आहे सुध सभिनि, सभिनी खे इन ई संग जी सुध आहे। उहो कहिड़ो संग आहे? उहो असांजो हिकु क़ौम हुजण जो रिश्तो आहे, हिकु क़ौम हुजण जो संग आहे, नातो आहे, ॻाढापो आहे। इहा सभिनी खे सुध आहे त अगरि सिंधी क़ौम उथी पए, मुतहिद थी पए, त उनखे को बि वॾेरो सरदार, जागीरदार, को बि वर्दी वारो, को बि ॿाहिरियों लुटींदड़, फुरींदड़, फोरू ग़ुलाम नथो करे सघे, उन्हनि ते मुस्तक़िल ज़ुल्म नथो करे सघे। हूंदन हित टरनि पर कराबत कमु कयो। हूअं जेकर न टरनि, पर उन्ही अज़ाज़त, उन्ही कराबत इहो असरु कयो आहे। अगरि इन मज़लूम जा माइट अकेला हुजनि हा, सिंधी माण्हू उन्हनि सां गॾु न बीहे हा,
त हू हिननि ते ज़ुल्म कनि हा, हू एतिरा सोढ़ा न थियनि हा, पर जेका सिंधी क़ौम जी कराबत आहे, अज़ाज़त आहे, सिंधी क़ौम जो जेको शऊर आहे, जेके उन्हनि मज़लूमनि लाइ सिंधी क़ौम जूं कोशिशूं आहिनि, उन जे करे ई हू सोढ़ा थिया आहिनि। ऐं ससुई वांगुरु शहीद नाज़िम जे वञी अदी शीरीन जोखियो खे ससुई वांगुरु हिमत करे पंहिंजे हक़ वारी ॻाल्हि ते सिर्फ़ु बीहणो आहे। ऐं सिंधी क़ौम जेका हींअर वॾेरनि ख़िलाफ़ उथी पई आहे, उहे इनशाला भरजला थी वॾेरनि खे सज़ाऊं ज़रूरु ॾियारींदा। अचो त शाह साईं जे बैतनि आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, सम्झूं ऐं उन ते अमल कंदे हक़ जे पासे बीहूं, मज़लूमनि जा भरजला थी बीहूं, त जीअं को बि ज़ालिम कंहिं मज़लूम ते ज़ुल्म करण खां पहिरियों 100 भेरा सोचे त अगरि आउं हिन ते ज़ुल्म कंदुसि त सिंध जो शऊर रखंदड़ माण्हू, सिंध जा सुञाण धुरियूं मूंखे कॾहिं बि कोन छॾींदा। जिए लतीफ़ साईं।